अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज नाइट संगत में हमारे मेज़बान फयाज नाइट नाज़रीन गुफ्तगू कंदासूं मुल्की सियासी मंज़रनामे के हवाले सां। शुरुआत कयूं था कोयटा जे रेलवे स्टेशन ते जेको धमाको थियो आहे, काफ़ी जानी नुक़सान थियो आहे। पाकिस्तान केतिरे अरसे खां वठी इन हवाले सां जेको आहे शिकार थिए थो, दहशतगर्दी जे वाक़िअनि खे पाकिस्तान मुंहुं ॾेई रहियो आहे। तो जो असांजी हुकूमत ऐं असांजे अस्करी इदारनि, असांजे सिक्योरिटी इदारनि, असांजी पुलिस, असांजी फ़ौज उन हवाले सां काफ़ी एफर्ट्स वरितियूं आहिनि, पर अञा ताईं असां उन मामले खे रोके न सघिया आहियूं। दुनिया जे अंदरि बि जिते बि थियो, उहे जेके वाक़िआ थिया उते कंट्रोल थियो, पर असां वटि इहो मामिलो कंट्रोल में अचण जे उहो न आहे। ख़ुदि अफ़गानिस्तान जंहिंजे करे इहो सॼो कुझु थिए पियो, जंहिं लाइ चयो पियो वञे त जेका पाकिस्तान जे अंदरि टेररिज़म आहे हुन जा लिंकेजिस जेके आहिनि अफ़गानिस्तान में आहिनि। अफ़गानिस्तान बि वॾे अरसे ताईं डिस्टेबलाइज़ रहियो, पर हाणे उते बि थोरे जो उते चयो पियो वञे त उते दाइश आहे, उते ॿियूं फोर्सिस आहिनि, पर अफ़गानिस्तान में बि एॾी इनस्टेबिलिटी न आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां जेकी पाकिस्तान जे अंदरि आहे। छा सबब आहिनि जो पाकिस्तान इन मामले खे मुंहुं ॾियण मुकमल तौर ते ख़तमु नथो करे सघे? उन जे लाइ असां जॾहिं बि गुफ़्तगू कयूं था पिया, असांखे अंग अखर ॿुधाया वञनि था पिया त हेतिरा ऑपरेशन थिया आहिनि, हेतिरा जेको आहे दहशतगर्द मारिया विया आहिनि, हेतिरा दहशतगर्द पकड़िया विया आहिनि, पर दहशतगर्दी आहे ऐं ज़ाहिर एॾा वॾा ऑपरेशन थियनि पिया त उनजो मतिलबु आहे त मुल्क जे अंदरि एॾो नेटवर्क दहशतगर्दनि जो आहे जंहिंजे करे इहे ऑपरेशन थियनि पिया। छो असां उन नेटवर्क खे मुकमिल तौर ते ख़तमु न करे सघिया आहियूं? इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे जंहिं ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासूं। असांजा ॿई पॉलिटिकल एनालिस्ट साईं सोहेल सांगी साहब, तोड़े असांजो साईं एजाज़ अहमद साहब असां सां गॾु आहिनि। सांगी साहब, कीअं था ॾिसो हिन मामले खे तव्हां? ख़ुदि जेको आउं सम्झां थो त जेके वाक़िआ थिया आहिनि रुॻो अक्टूबर में, उन में 100 खनि जानियूं जेके आहिनि से वेयूं आहिनि, ऐं उन में मतिलबु त जेको अंग अखर मूं ॾिठा पए किथे उन में 48 त हुया हिन में बलूचिस्तान में, ऐं केपी में जेको हुया उहे 35 खनि हुया, ऐं 2 टे सिंध जा वाक़िआ हुया। त हीउ हिकिड़ो ख़तरनाक, ऐं हाणे हीउ जेको कोयटा रेलवे स्टेशन थियो आहे, इहो वाक़ियो त उन में प्लस थी वेंदो, या हफ़्तो खनि अॻे जेको मस्तूंग में थियो वाक़ियो थियो, उहो हिकिड़ो उन में अञा इज़ाफ़ी थी वेंदो। त इलाही सारा ही आहिनि, ऐं इहो सभु न पियो थिए, उन जी छा सबबु आहे? हिकिड़ो त जेको तव्हां पे ॿुधायो उहो आहे, अॻे पाण ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। असुल में मूंखे इहो थो लॻे त इहो जेको सॼो जेके बि टेररिस्ट चयो थो वञे, जेके मिलिटेंट आहिनि ऐं जेके इहे कारवायूं कनि था, उन जी हिकिड़ी का जी लॻे थो त हिननि पंहिंजे असर खे वधायो आहे। असर खे वधायो आहे, उहो एरिया में बि वधायो आहे, उहो जेको आहे सो हुन पंहिंजे जंहिंखे चइजे स्कोप में, उन में वधायो आहे। हाणे कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी पई, उन्हनि जो इहो चवणु हो त जेके केपी खे बॉर्डरिंग इलाइक़ा आहिनि, उन्हनि जो जेको आहे सो उहे हेठि ईअं मियांवाली ताईं हेॾां बि अचनि पिया, इहे TTP वग़ैरह इहे सभु अचनि पिया, ऐं जेके फाटा जा उहे कबाइली इलाइक़ा जेके अॻे में हुया, पोइ उनमें केपी में उनमें शामिलु कयो वियो, त उते बि इहा ई सारी सूरत हाल आहे। किन हंधनि ते इहो बि आहे त माण्हू रिज़िस्ट कनि पिया उते केपी में जेका सूरत हाल आहे, ऐं एहतिजाज बि थियनि पिया, पर उन बावजूद बि इहे वाक़िआ वधनि पिया। त हिकिड़ी रीग्रुपिंग बि आहे। अच्छा, रीग्रुपिंग जे नतीजे में इतला इहे बि आहिनि जेके मीडिया में बि सनियूं थुलियूं इतला हुन में अचनि था, उहो इहो आहे त जेको हिन जो बलूचिस्तान जेको पख्तून बेल्ट आहे, इन में बि जेके आहिनि से इहे TTP पंहिंजो असरु उहो ॾेखारे पई, ऐं बाक़ी हेठि जेके बलोच वेढ़ाक आहिनि उन्हनि वारो त ज़ाहिर त जेके वाक़िआ थियनि पिया उहो पंहिंजे साम्हूं आहे, जंहिंमें चीनियुनि खे इन्हनि खे निशानो बणाए थो वञे। त इहो हिकिड़ो आहे लॻातार जेको थिए पियो, ऐं उन में असांजे इदारनि जूं कोशिशूं उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर इन्हनि जो इन्फ्लुएंस जेको आहे उहो वधंदड़ ऐं वाक़िआ वधंदड़ नज़र था अचनि, ऐं उन में जेके कैजुअलिटीज़ आहिनि उहे वधंदड़ थियूं नज़र अचनि। इहो हिकिड़ो मतिलबु सीनरियो आहे जेको ॻणिती जो आहे।
اچھا اعجاز احمد صاحب، آپ کیا سمجھتے ہیں کہ جس طرح سانگی صاحب نے کہا کہ دونوں اپنا بڑھتا ہوا ٹیررزم کا جو فیکٹر ہے وہ بڑھ رہا ہے، انسیڈنٹ بڑھ رہے ہیں اور ری گروپنگ ہو رہی ہے، دیکھا جائے تو پاکستان کے اندر دو فیکٹرز ہیں، ایک تو ٹی ٹی پی کا فیکٹر ہے، ایک بلوچ اپنا ملیٹنٹس کا فیکٹر ہے، دو فیکٹرز ہیں جو اپنا اس حوالے سے جن کو مورد الزام ٹھہرایا جاتا ہے یا جن کو کہا جاتا ہے کہ وہ پاکستان کے اندر دہشت گردی میں ملوث ہے۔ آپ کے خیال میں یہ دونوں مسائل جو ہیں ان کو سیپریٹلی ٹریٹ کرنا ہوگا یا ہمیں ایک ہی پالیسی کے ساتھ وہ کرنا ہوگا، اور اب تک جو ہم نے کیا ہے اس میں کیا فلا آپ کو نظر آتے ہیں؟ میرے نزدیک سچویشن بڑی کمپلیکس ہے، لیکن اس کو آپ مختلف حصوں میں کر کے دیکھ سکتے ہیں۔ ایک تحریک تھی 90s طالبان کے بعد ہونے سے پہلے کی، عطا اللہ مینگل صاحب تھے، خیر بخش مری صاحب تھے، دوسری جانب سرحدی گاندھی جو باچا خان تھے، ولی خان تھے، یہ سارے لوگ نیشنلسٹ بھی تھے، پختونستان کے حامی بھی تھے، یہاں بلوچستان میں ایک سیاسی محرومی کا بھی پروپیگنڈا بھی ہوتا تھا اور کچھ حقائق بھی تھے، اور بلوچوں کا خدشہ یہ پرانا ہے کہ ان کو اقلیت میں تبدیل کر دیا جائے گا، یہ سب اپنی جگہ تھی، لیکن یہ سارے لوگ عدم تشدد پہ یقین رکھتے تھے۔ تو اب اس کے بعد ہوا یہ کہ جب طالبان ایمرج ہوئے، ہماری ریاست نے ان کو سپورٹ کیا اور پھر ان کو پالا پوسا اور اب وہ ہمارے گلے پڑ گئے، اور ہم اس زمانے میں یہ کہا کرتے تھے کہ یہ ہمارے گلے پڑ جائیں گے اور وہ پڑ گئے ہمارے گلے۔ تو اس نے بلوچ سیپریٹسٹ جو ہیں ان کو بھی متاثر کیا، ایک میرے نزدیک یہ ایشو ہے۔ اچھا، دوسرا ایشو یہ ہے کہ جو بلوچستان کے نیشنلسٹ ہیں ان میں ایک زمانے میں سرداروں کا اثر تھا۔ اچھا، سردار جو ہے وہ خود سارے فوائد اٹھاتے تھے لیکن عام بلوچ کو نہیں ملتا تھا، تو اس سے وہ سارے سے محرومی بھی برتا رہا۔ پھر ڈاکٹر عبداللہ بلوچ وغیرہ جب سامنے آئے تو اس وقت تک یہ تحریک رہی، پرامن رہی، لیکن اس کے بعد جب ڈاکٹر اعلیٰ نظر وغیرہ سامنے آئے تو تھوڑا بہت تشدد اس میں آنا شروع ہوا۔ اب صورتحال یہ ہے کہ اس میں ہم اور یہ بات بھی ٹھیک ہے کہ ایک جانب بھارت ہے، دوسری جانب افغانستان کے حالات ہیں، افغانستان کے جو لوگ ہیں یا تنظیمیں ہیں یا اس وقت پی ٹی اے ہے، وہ سارے کے سارے ان کے مفادات کولیبریٹ کرتے ہیں اور وہ ہمارے خلاف متحد ہیں، یہ سب اپنی جگہ۔ لیکن اب ہوا یہ ہے کہ بلوچستان میں سرداروں کا جب اثر کم ہوا تو اس کے نتیجے میں یہ بی ایل اے جس کا ایک اور وہ بلوچ مسنگ پرسنز کے حوالے سے ایک بہت شدید پروپیگنڈا کیا گیا، اس نے ایک رائے عامہ ہموار کی۔ لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ اس وقت جتنے لوگ ہیں عقل مند لوگ بلوچستان کے بھی، وہ چاہے سیاسی محرومی کا شکار ہونے کا دعویٰ کرتے ہوں، لیکن ان کو ایک چیز سوچنے کی ضرورت ہے کہ کیا وہ سیاسی محرومی ان غریب سرائکیوں کی وجہ سے ہے جو مزدوری کرنے جاتے ہیں، یا یہ سیاسی محرومی جو ہے اس دہشت گردی سے آپ ختم کر سکتے ہیں؟ بالکل ایسا نہیں ہے۔ دوسرا یہ کہ جو سرداروں کے کمزور ہونے کا اثر یہ ہوا کہ مہارنگ بلوچ نے طاقت تو حاصل کی، لیکن مہارنگ بلوچ جیسے لوگ جو مڈل کلاس سے ابھرے ان میں یہ طاقت نہیں ہے کہ وہ بی ایل اے کے سامنے کھڑے ہو کر اس کی مذمت کر سکیں، یہ ایک سب سے بڑا مسئلہ ہے۔ بلوچستان میں جو نیشنلسٹ ہیں ان کو اپنی آواز کو مضبوط بنانا ہوگا اور دہشت گردی کی دو ٹوک الفاظ میں مذمت کرنا ہوگی، اسی طرح سے ہم کامیاب ہو سکتے ہیں، کیونکہ دو فیکٹر اور میرے نزدیک امپورٹنٹ ہیں۔ ایک تو یہ کہ جو ہماری ایک زمانے میں انٹیلیجنس کنسنٹریشن ہوا کرتی تھی، وہ میرا اندازہ ہے کہ وہ کم ہوئی ہے، کیونکہ جو بی ایل اے وغیرہ ہیں ایک جانب ان کو را سے ٹریننگ ملتی ہے، اس بات کے بھی شواہد موجود ہیں، لیکن انہوں نے جس طرز پر آئرش ریپبلکن آرمی کیا کرتی تھی کہ وہ خود انہوں نے کاؤنٹر انٹیلیجنس نیٹ ورکس بنا رکھے تھے اور اس میں اسٹیٹ کی انٹیلیجنس جو کنسنٹریشن تھی اس کو کم کیا تھا، تو یہ دونوں فیکٹر ہے کہ انہوں نے اسے اناؤنس بھی کر دیا ہے۔ تو اب یہ زیادہ خطرناک صورتحال ہو گئی ہے اور ریاست کو بہت سوچ سمجھ کر اس پر آگے بڑھنا ہوگا۔ میں ذاتی طور پہ یہ سمجھتا ہوں کہ وہ جس طرح کا چارٹر آف ڈیموکریسی میں پلان تھا کہ وہ ٹروتھ اینڈ ریکنسیلیشن کمیشن بلوچستان کے حوالے سے کم اسی طرح کی کسی جو ہے نا وہ انیشیٹو کی طرف جانا ہوگا، کیونکہ یہ خالی انتظامی اقدامات سے، خالی آپریشن سے یہ معاملہ مجھے نہیں لگتا کہ حل ہو سکے گا، اور یہ انتظامی انتظامات ہیں، یہ آپریشنز ہیں، یہ کاؤنٹر پروڈکٹیو اس لیے بھی ہو سکتے ہیں کہ جو عام بلوچ ہے، غریب بلوچ ہے،
वो उसके जहन को सरदारों ने भी पॉल्यूट कर रखा है, बीएलए ने भी पॉल्यूट कर रखा है, और वो सोचने समझने के काबिल नहीं है कि अच्छा क्या है बुरा क्या है। इसलिए एक मुशावरत जो है वो कौमी जरगे की सूरत में हो, वो मुशावरत हो, वो करना होगी। जबकि दूसरी जानिब जो टीटीपी का मामला है वहां भी हमें अलग से इकदाम करना होंगे। वहां मैं ये समझता हूँ कि एक जानिब हमको पूरी कुव्वत के साथ टीटीपी को कुचलना होगा, और दूसरी जानिब फिर सियासी इकदाम के जरिए या वो जो जिरगा टाइप इकदाम है उनके जरिए उन जहनों को जीतना होगा। वो आसिफ जरदारी कहते थे ना, हार्ट्स एंड माइंड्स की जंग है। तो ये हार्ट्स एंड माइंड्स की जंग जीतने के लिए हमें वो इकदाम भी करना होंगे, लोगों के साथ हमें राब्ता बढ़ाना होगा, चले इकदाम हार्ट एंड माइंड्स की जंग है। एजाज अहमद साहब, सांगी साहब, तहां ॾे अचूं था नैरेटिव जो फुकदान आहे। नैरेटिव बलोचिस्तान जे अंदरि जेका पंहिंजो जेके मिलिटेंट मूवमेंट आहे उन खे काउंटर करण लाइ नैरेटिव बलोचिस्तान जे अंदरां जेको हुयो त भई जेका नेशनल पार्टी ऐं BNP जेको चवंदा हुया त असांखे पीसफुल कोएग्जिस्टेंस ॾे ऐं पार्लियामानी सियासत जे ज़रिए बलोचनि जे हक़नि जदोजहद करणु घुरिजे, उन खे हिकिड़े हवाले सां ॼण चओ त उन नैरेटिव खे शिकस्त आई आहे। उहे ॿई पार्टियूं ॼण चओ त अवाम में पंहिंजी जेका साख आहे उन्हनि खे उहा सपोर्ट कोन मिले पई। ऐं बकौल उन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे त ख़ुदि जेको आहे जेके असांजे इक़्तिदार जा जेके मर्कज़ आहिनि उहे बि ॼण चओ त हुननि जे लाइ उते स्पेस हुननि घटायो आहे बकौल उन्हनि ॿिनि पार्टियुनि जे इल्ज़ाम जे। वरी ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त जेको ऑपरेशन जी ॻाल्हि थी जॾहिं त उन वक़्तु फज़लुर रहमान साहब खां वठी तहरीक इंसाफ़ खां वठी महमूद खान अचकज़ई ताईं जेको पश्तून सॼो जेको आहे उहो सॼो गॾु थी वियो ऐं उन्हनि चयो त इहे न थिए, इहो ऑपरेशन जेको आहे न थिए। त उते बि असांखे नैरेटिव जो फुकदान नज़र अचे थो पियो। त नैरेटिव बलोचिस्तान जे अंदरि हुजे या KP जे अंदरि हुजे, उहो स्ट्रॉन्ग नैरेटिव जेको आहे उहो मौजूदु कोन्हे इन्हनि ॿिन्ही फोर्सिस जे ख़िलाफ़। फयाज़ साहब, इन में मुंहिंजे ख़्याल में जेको KP जो मामिलो आहे ऐं TTP वारो जेको मामिलो आहे उहो हिन खां बलूचिस्तान वारे इन खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। ऐं ॿिन्ही खे मतिलबु मुंहिंजो एजाज़ साहब ठीकु पिए चयो त उन्हनि ॿिन्ही खे गॾु जेको आहे सो नथो खणी हली सघे। बलूचिस्तान में त हिकिड़ी वॾी तारीख़ आहे जंहिंमें मतिलबु त उन्हनि जे हक़नि जे हवाले सां जिदोजहद जो किसो आहे जेको एजाज़ साहब ॿुधाए पिए। ऐं प्लस इहो बि आहे जेका उन्हनि जी वेड़ आहे, हथियारबंद वेड़ आहे, उहा बि हिकिड़ो डिघो किसो आहे ऐं उहो जहिड़ो अधु सदी या इन खां मथे जो वञी मामिलो थींदो। ॻाल्हि इहा आहे त असां हर भेरे जेका इहा कोशिशि कंदा आहियूं हिकिड़ी नकुली क़िस्म जी इस्तेहकाम, सियासी इस्तेहकाम, पॉलिटिकल स्टेबिलिटी असीं आणियूं था। जेका ग्रास रूट नेचुरल आहे उहो असीं कोन था करियूं। ऐं बलूचिस्तान में हाणे त इहो बिल्कुलु तव्हां नैरेटिव जी ॻाल्हि की तव्हां ठीकु था चओ। बलूचिस्तान में जेकॾहिं हींअर जेके बि सियासी कारकुन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे थी या जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे थी, हू त चवंदा असीं त कॉलोनी आहियूं। ऐं उन में हिकिड़ी वॾी लिस्ट ॾियनि था भई हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ ॾिसो। उहो बिल्कुलु हिकिड़ो आहे। ॻाल्हि इहा आहे त जेको नेशनल अवामी पार्टी हुई उन में सरदार बि हुया, उन में मिडिल क्लास बि हो, उन में नेशनलिस्ट बि हुया। उन्हनि चयो पिए त बलूचिस्तान खे तव्हां हक़ु ॾियो। पोइ इन सॼे मामले ते जेका जिदोजहद थी नेशनल अवामी पार्टी में, पोइ जेको पख्तून ऐं बलोच कॉन्फ्लिक्ट जे नतीजे में नेशनल अवामी पार्टी टुटी वई, अलॻि अलॻि बलूचिस्तान वारनि अलॻि पार्टी ठाही। पर पोइ हिकिड़ो दौरु अहिड़ो आयो जंहिंमें इहो जेके पढ़ियल लिखियल स्टूडेंट जेके हुया, जेको BSO वारा हुया, जंहिंमें हई बलोच बि हुयो, डॉक्टर मालिक बि हुयो, इलाही वॾो शकील बलोच हुयो, हिकिड़ो तमामु वॾो अंग हुयो, हिकिड़ो पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू। उहे आया, उन्हनि अची हिते कई क़यादत ऐं उन्हनि खे हुकूमत बि आई। हुकूमत आई पर उन्हनि खे को वॾो अरसो न रखणु ॾिनो वियो। नतीजे में मतिलबु त असांजी जेका बि असांजी जेका इस्लामाबाद आहे उहो हिकिड़े पासे इन्हनि खे जेको मिडिल क्लास अचे पियो उन खे मञण लाइ तयारु कोन्हे, ऐं वरी ॿिए पासे इहो आहे त हू हथरादू तौर ते हिकिड़ा माण्हू ठाहे बलूचिस्तान में बीहारे थो जेको उन्हनि नेशनलिस्टनि सां जेको पुराणो केडर हुयो, जंहिंमें मैंगल वारो, बिजन जे साहब वारा, इहे सभु हुया। त इहो या ख़ैर बख़्श मरी, त इन खे बि छॾे पियो। ऐं हीअ जेके डॉक्टर मालिक बलोच वारा आहिनि ऐं अख्तर मैंगल वारा आहिनि, इन्हनि खे बि जेको आहे सो इन्हनि खे पासीरो पियो करे। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त महारंग बलोच जेको बि पंहिंजो नैरेटिव खणी निकिती ऐं उन सां गॾु माण्हू जुड़िया त जेको असांजे इस्लामाबाद आहे उहो हुनखे बि को स्पेस ॾियण लाइ तयारु कोन्हे।
उहो हुन सां बि एंगेज थियण लाइ तयारु कोन्हे। हाणे ॻाल्हि इहा त इहो जेकर हिन सां बि तयारु कोन्हे त पोइ त तव्हां वधीक जेको आहे सो एक्सट्रीमिज़म जो जेको स्लोगन आहे उन ॾे चलो सही, सांगी साहब